जितने केर ॻाल्हाए मां सही मुझे पीर के केर ॻाल्हाए बर्दाश्त करे वेंदुसि सब्र करे वेंदुसि पर मुझे नबी जे खिलाफ हिकड़ो लफ्ज़ ॻाल्हाए त चीरे छॾिया। हर सुन्नी जो यो हाल आहे, हर सुन्नी पंहिंजे दिल ते हथ रखी मूंखे जवाब ॾे। मुस्तफा जी को बेअदबी करे गुस्ताखी करे गोलाड़ची वारा दीन वारा दिल सही सघंदई? जवाब ॾियो, ॻाल्हायो। बेअदबी बर्दाश्त करे सघंदो? कॾहिं बि न। पर इश्क रसूल जो अहिड़ो सॾु आहे, माण्हू ज़ात न ॾिसंदा, क़ौम न ॾिसंदा, कबीलो न ॾिसंदा, सिंधी आहे, मुहाजिरा, पठान आहे, हिंदी आहे, सिंधी आहे, अरबी आहे, अजमी आहे, मुस्तफा जो नालो थियो त आशिक मैदान में निकिरी पवनि। आहे कि न? आहे कि न? अगर मुस्तफा जे नामूस ते तोखे गैरत न आई त पोइ तुंहिंजे कलमे पढ़ण जी का अहमियत न आहे। कलमो पढ़ी मुस्तफा सां दिल न आहे, इहो ईमान कहिड़ो या इस्लाम कहिड़ो, इहो जन्नत ॾे वञण जी तुंहिंजी तमन्ना कहिड़ी चइबी? जेकॾहिं जन्नत ॾे वञण थो चाहीं, जे मोमिननि में नालो लिखाइण थो चाहीं, पंहिंजे तन मन में मदीने वारे जी मोहबत ऐं इश्क रखणो पवंदो।